कराची में सिंध हुकूमत जे शहरनि अंदरि पब्लिक ट्रांसपोर्ट के SOPs तहत हलाइण जी इजाज़त ॾियण खां पोइ कराची अंदरि ट्रांसपोर्ट शुरू थी वई आहे। ट्रांसपोर्ट जे वज़ीर अवैस शाह चयो हो त जेकी ट्रांसपोर्टर्स SOPs ते अमल न कंदा उन्हनि खिलाफ़ निगरानी कंदड़ टीम कार्रवाई कंदी। पर कराची शहर अंदरि पब्लिक ट्रांसपोर्ट मामूल मुताबिक़ आम ॾींहंनि जीअं हली रही आहे, जंहिंजे खिलाफ़ का बि कार्रवाई कंदड़ टीम नज़र न पई अचे। कुछ बस ड्राइवर ऐं क्लीनर्स के मास्क पहिरियल हुआ। उन्हनि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असीं एहतियात करे रहिया आहियूं। सारी गाड़ियों के सारे को मास्क हैं, कितनी भी गाड़ियाँ चल रही हैं ना हमारी, सब मास्क पहन रहे हैं। हाँ, ये रहे दस्ताने, हर चीज़ पड़ी है। आप लोगों की सेफ्टी के लिए सब चीज़ें ये पहने और दूसरों का भी ख्याल करें, सब अपनी सेफ्टी करें बस। अॼु पहिरें ॾींहुं पब्लिक ट्रांसपोर्ट तरफ़ां मास्क ऐं सैनिटाइज़र्स जो को बि बंदोबस्तु न कयो वियो आहे। पब्लिक ट्रांसपोर्ट में सफ़र कंदड़ पैसेंजरनि जो चवणु हो त मास्क पाईंदा आहियूं पर अॼु न पाता आहिनि। मेरा ख्याल है आपकी अपनी सेफ्टी है। अगर आप मास्क पहनते हैं, गवर्नमेंट का कहना अपनी जगह पर, आपका पहनना आपकी अपनी सेफ्टी है, पहनना चाहिए। मैं समझ रहा हूँ कि मास्क पहन के आपको जाना चाहिए, बेहतर है, आपकी अपनी सेफ्टी है। सैनिटाइज़र अपने पास रखें, आप हाथ साफ कर लें, बेहतर है। यह आपकी अपनी ज़ात के लिए बेहतरी है, बाकी ना करने वाले नहीं कर रहे। गाड़ियों वालों के लिए अगर ये बेचारे अगर सीट बाई सीट नहीं बिठाएंगे ना तो फिर इसका तो पेट्रोल का खर्चा भी नहीं आएगा, तो कोई फ़ायदा ही नहीं है फिर चलाने का। हाँ, तो वो भी खामा पेट्रोल से चलता है ना, तो कम से कम सीट बाई सीट तो दो बंदे बैठना चाहिए। तीन की जगह है, लेकिन फिर भी 2 बंदे को तो बैठना चाहिए। जी, सिंध में ट्रांसपोर्ट के इजाज़त मिलण खां पोइ तव्हां कराची में ॾिसो था त जेका ट्रांसपोर्ट आहिनि उन्हनि गाॾियूं हलाइण शुरू कयूं आहिनि। अॼु पहिरियों ॾींहुं हो ऐं ट्रांसपोर्ट्स जो इहो चवणु आहे त असां SOPs ते अमल करायूं पिया, पर ॾिसण में जेतिरो असांखे अचे पियो त SOPs ते एतिरो अमल न पियो थिए। उन जो ख़दशा आहिनि त जेकॾहिं SOPs ते अमल न थियो त हिन ट्रांसपोर्ट जे ज़रिए वायरस अञा वधीक तेज़ थी सघे थो ऐं घणनि माण्हुनि खे ते असरअंदाज़ थी सघे थो। कैमरामैन कलीम खोखर सां इम्तियाज़ अब्बासी, सिंध TV न्यूज़, कराची।